Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. स्कूलों में आराम सां वेठो तो ॿार पढ़ाई होॾा मेह जी वाह और ॿिया था थकनि। वाह मास्तर वाह, यार जो को ॾींदे स्कूल में न अची। हा, मेहनत जी मानी ऐं मुफ़्त जी मानी खाइण वारनि में ॾींहं राति जो फ़र्क़ु हूंदो आहे। चवंदार साहिबु, मां तो वांगुरु सरकारी पघार वठी भंग जो कूदो पी सुम्हंदो कोन आहियां। असां त मिया घर वञूं ई कोन था, 8 ई पहर चौकीअ ते वेठा आहियूं। तूं 2 पहर थो ॿार पढ़ाई, जेकॾहिं स्कूल न अची हा त को पुछण वारो हुजे हा छा? मां सॼी राति निंड करण वारो मुलाज़िम न आहियां, ॾिसण वारो बि आहे ऐं ॿुधण वारो बि आहे। छा तूं पंहिंजे ऑफिसर खां निंड रिझंदो आहीं ऐं मां सिर्फ़ु अलाह पाक जी ज़ात खां रिझंदो आहियां। मां मासूम ॿारनि जो हक़ खाई वञा हा त क़यामत जे ॾींहुं मूंखे अलाह वटि हिसाबु ॾियणो आहे। मुंहिंजी अॼु जी पघार ऐं पूरे महीने जी पघार हक़ीला जी रोज़ी खे बि हराम में करे छॾिया। चङो भला 2 मिंट चौकीअ ते हल, साहिबु घुरायो। छो ख़ैर त आहे बाबा मिड़ई असांखे बि कंहिं न कंहिं तरीक़े सां कागज़नि जो पेट त भरणो पवंदो आहे न। हलो कमाइण लाइ हलो फना बताओ ते माण्हुनि जे अॻियां हली बाछियूं टेड़ियो साजुरब तो ईअं बाछियूं पे टेड़ियूं हुतां ॾिठो मैं मज़ा। खबर ना होती साईं सुमार कंदो या पंहिंजा फुल फटाका कंदो? साईं जो सुमार मल्हाईंदा थी बाबा। हे लंगर जो रुपयो असां लाइ बाबा हराम आहे, हराम। बाबा आहियूं मोलाई पर ईमान वारा आहियूं, सफ़ा ईअं बि कोन आहियूं फ़कीर। आई त लाउती उर्स जो पुट न अचे बिस्मिल्लाह। वेड़े वा मोबी कल छा पियो चई त सुबुह थे त मां पाणी हलंदा काथे एको थई। अरे ढोल फकीर आउं त सॼे फनकारनि जो बंदोबस्त करे उते असली कमु चिलकड़ो करे आयो आहियां। हाणे तव्हां हवालु ॾियो त को दरगाह जो वंड पाणी बि मिलियो या ईअं मुरागी सफ़ा ख़ाली लॻा पिया आहियो? हाँ उध अब वॾा पैसा मिलिया अथई, अलाह जो कसम। हली ॾिस, अरे ॾेखारियोसि। ये गंज फकीर गंज, वाह फुकरा वाह। यार ढोल फकीर तुंहिंजी त वॾी का पहुच आहे साईं। अरे खुश रहो अचो त हलूं त वरी होॾे ॿकर जो बि बंदोबस्तु करिणो आहे। अचो खिल जो न मथां उते वेही माण्हुनि जे अॻियां खिलो। हाँ हलो।
खोतरो तो ॾे मियां डोल बंदि कयो अड़े लाऊ जी दड़ दड़ तो 5 रुपया वठी केतिरी पूराई कंदे थोड़ा तूं त हेॾे थी ॾे मियां उर्स जे पुट जी शादी की ख़ुशीअ जो मौक़ो अथसि अलाए घणी लक्ष्मी ॾेई ॿियो वरी इहो त ॿकड़ बि दड़ ते झलियूं बीठो थी थो सघे यार ॿकड़ बि ॾेई छॾे बाक़ी रही ॻाल्हि मुंहिंजी मां पंहिंजे तरफ़ां जेका चांहि पाणी तव्हांखे ॾियां थो उहा दरगाह ते वञी सॼे फुकरा खे चांहि पीआरी ॾियां अरे वञ वासुदा मल असांजो लाऊ चिर पूरो करे छॾी यार वाह 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 वठो माल मिलियो थी हलो त वरी ॿकर जी बि सार कयूं मन ॿकर बि मिली पई त दरगाह ते मेलो बि लॻे महफ़िल बि लॻे अचो हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो तव्हां बि ॿुधो ढोल हिते न वॼाइजो ओतिरो अचो मां तव्हांखे ॿुधायां त किथे वॼाईंदो अचो अचो हेॾे अचो मियां इहो छा थो करे छो मासूम खे मारे ख़ैर था थी सामान मुंहिंजो तो खणे विड़े तूं तो ख़ैर था थी अड़े त खएं त लाई खएं या गोलो जेको कुझु बि खएं मुंहिंजो खएं मियां मां छुनो कोन थींदुसि सम्झी मार बो कीअं न मियां मार सां त ॿार सुधरंदो अॻिते हली को मसालो करे विझे त पोइ केरु मुंहुं ॾींदो हुनखे अड़े छफा को ठिकड़ आई मियां अड़े हिन मासूम गुलाब बचड़नि खे मारबो आहे थोरी ॻाल्हि ते अड़े परमेश्वर जी प्रार्थना कयो मियां गुलाबनि जहिड़ा ॿार अथव प्यार कयो हिननि सां मार ते कोन सुधरंदो ॿार प्यार सां सुधारबो आहे सम्झी रो न पुट रो न रो छा खयों ॾेखार मूंखे ॾेखार अड़े बिस्कुट खयों खैड़ा हाणे ॿुधो अॻिते चोरी न कजांइ हा न रो शाबाश वञ आसूदा मला अॼु हिनखे सज़ा न मिली त ही मथे ते चढ़ी वेंदो अड़े धड़न धिकिया मार सां ॿार बिगड़ी वेंदा आहिनि अड़े यार प्यार सां त झंग जा जानवर बि पंहिंजा थी वेंदा मियां छॾ हिन ॿार जी ॻाल्हि खे वयो न मियां बच वयो यार ॿार असांजा आहिनि तूं एतिरो छो थो ॻाल्हाई असां पंहिंजे ॿारनि खे था चऊं तूं छाकाणि थो विच में पियो इहो टप ॾींहुं कमाल थो करी पियो यार तूं राम यार कहिड़ो ज़ालिम ज़मानो अची वियो आहे माण्हू माण पे मां निकिरी विया आहिनि मियां छा नंढड़ी ॻाल्हि छा ॿार खे मार हे त लीमीअ खबड़ खे बि मारे वियो हलियो ज़ालिम हे भॻवान जाड़ी ओ इहे थी क़यामत जो आछाड़ मामूली मां कान यार छॾ हिननि कबूतरनि जी बचड़ हेॾां अचे वे 2 मिंट तोसां ॻाल्हाइणो आहे लीमा खान मोहम्मद उर्स छोड़े हली आयो मिली हाणे तूं बि घणी ज़िद छॾ अदा उर्स असांजो भाउ आहे इन जे लाइ लख इज़तूं आहिनि पर उर्स ॾोही त आहे न असांजो अदा लीमा मूं वारे पुट तव्हां सां विढ़ियो त कोन न ई का गुस्ताखी कई अथई बाक़ी ॿारहाणी कई अथई हुन जे लाइ मां तव्हां खां माफ़ी वठां इहा कहिड़ी ॻाल्हि थो करी हथ ॿधी जान थो छॾाई सुभाणे को ॿियो ॿार असांजी बेइज़ती करे पोइ हथ ॿधी थो जान छॾाई ख़बर कान ॾाह थियो यार ॻाल्हि खे वधायो न ठहण वारी ॿोली ॿोलियो अदा ठहंदासूं छो कोन ठहंदासूं कीअं ठहंदो न्याणी मेड़ वठी अचां पटको लाइ तव्हांखे पेरनि ते रखां अचायो अड़ियूं न कयो ख़बर कान जेकॾहिं को दुश्मन बि दर ते लंघी अचे न त उनखे माण्हू माफ़ करे छॾींदो यार माण्हू त खून बि माफ़ करे छॾींदा तव्हां हरू भरू हिकिड़ी ॻाल्हि ते ॻंढ ॾेई बीठा आहियो इहा नंढड़ी ॻाल्हि आहे असांजी बेइज़ती थी आहे तुंहिंजे लाइ नंढड़ी ॻाल्हि आहे वाह चाचा फोग वाह असुरेड़ी थी कावड़ कहिड़ियूं साईं तव्हांखे कुआड़ियूं लॻियूं जो एतिरा था उॾरो अचायो पाण ते माण्हू था खिलायो मुंहिंजो काजू खणी किनो कयो अथव अदा छाजो काजू किनो था करियूं पहिरीं असां खां सवाइ भूरल तोखे संग कीअं ॾींदो बाबा दुआ कयो बचल खान खे जेको तव्हांखे भाउ सम्झी इज़त थो करे ऐं हरू भरू तव्हां बि एतिरी आकड़ न कयो जो ॿिनि ॾांदनि हर हली सघेव हो फ़क़ीर
जेकॾहिं असां ॿिन्ही भाइरनि मां राज बेज़ार आहे त भली असांखे राज मां कढी छॾियो। हा, या बचल खान खे बि ख़बर आहे भली राज जो भत घाटो थिए। अदालीमा ॿेली इहे ड्रिघियूं ॻाल्हियूं न कयो, मसइले खे खुटायो। कुंड में वेही ठा कोन कंदासीं, सॼो राज ॿुधे त तुंहिंजे पुट छा कयो आहे। खून कयो आहे मुंहिंजे पुट, हा न मुंहिंजे इलाजनि खे था ॾिसो, न मुंहिंजे मिंथुनि खे था मञो। हथ ॿधमि तव्हांखे त बि तव्हांखे रहम न आयो। अदा भली हाणे कयो फ़ैसिलो, जेको ॾोह ॾंड चवंदो सो भरे ॾींदुसि। ख़बर खान बाबा ख़ैर में ख़ुदा बि राज़ी आहे, उनजो रसूल बि राज़ी आहे। हरू भरू तव्हां राज खे रोलड़े में न विझो यार। हा दा, असां चरिया आहियूं जो राज खां रुठा आहियूं। और सॼो ॻाल्हाइण ॾिसी पियो कीअं पियो ॻाल्हाए। हिकिड़ो त ॾिठो वेठो ॾोही, ॿियो ॻाल्हाए कीअं थो, ॾिसी पियो न तूं पंहिंजे अखियुनि सां। तिखो कोन थो ॻाल्हाए बेली, पर हाणे तव्हां नाजाजी था कयो। भाइरी में कोन थींदो आहे। तव्हां त आहे लुंडा, न ॿार न बच्चो, न घर न घाट। पोइ तव्हां ॿियनि जे बच्चनि जूं ख़ुशियूं कीअं न ख़राब कंदो। खोड़ ॻाल्हाए अदा उर्स फोक फ़क़ीर। हाणे ॿुध, गवाह राजा त उर्स छा छा ॻाल्हायो आहे असां सां। अहिड़ी थी कावड़ चइजो। हा हा, जेको ॻाल्हायो आहे इन जो बि ॾोह ॾंड वठिजो। उथ फोक फ़क़ीर, हलूं था हाणे। अदा बच्चन जेको फ़ैसिलो कंदो उहो पाण खे क़बूल आहे। ख़बर ॾिठई, उर्स हथ सां चई पंहिंजे पुट खे असांजी बेइज्जती थो कराए। अदालीमा अहिड़ी थी कावड़ चइजो। न बस 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 बस। अदा क़बूल, सब कुछ मूं पंहिंजे कननि सां ॿुधो हुयो। तू शहजादीअ खां नफ़रत न कर, घर आयल महिमान जी इज्जत कबी आहे। इन जो मतलब तो मां शहजादी सां शादी कया हा, ईअं न? नूरा भेण, तोखे ख़बर आहे त सॼे राज वारनि जी उमेदूं मूं में आहिनि। ऐं ही बाबू बचल खान जेको मूंखे मखण ऐं भुगल बकर थो खाराए, इन्ही में सॼे राज वारनि जी रत शामिल आहे। सॼे राज जी इज़त अबे बचल खान जी इज़त दुनिया खां शहजादी जी इज़त मथे न आहे। तोखे हिन वक़्तु कंहिं चयो शहजादीअ सां शादी कर? इज़त सां त इलाही मर्तबा सम्झायोमांसि, पर समझ में ॻाल्हि न आयसि। मजबूर थी ईअं ई शहजादी मां मूंखे जान छॾाइणी पई। कबूल भा, तू मर्द थी सोची थो, तोखे एहसास नथो थिए, पर मां तो औरत आहियां न। ॼाणा थी त हिन दर तां शहजादी न, शहजादी जो जनाज़ो वियो आहे। नूरा भेण, ई ॻाल्हियूं मूंखे समझ में कोन थियूं अचनि। ईंदई, समझ में ईंदई, उहो ॾींहुं बि ज़रूर ईंदो जो शहजादीअ खे ॾिसण लाइ रोअंदे, ज़ारो ज़ार रोअंदे, रड़ियूं कंदे। नूरा भेण, ये सब ॻाल्हियूं अजायूं आहिनि। शहजादी दिल में का बि ॻाल्हि कान्हे का। वञी मल विड़ भा, ऐं मल जी रांदि हथ में न रही न, पोइ कंध खणी शहजादीअ खे ॾिसजा ऐं हिकु भाउ बणिजी शहजादी जे लाइ ख़ुशियूं ख़रीद करे ॾेखारजा। मीरास असांजी कादन जपी अच वे, तोखे ख़ुशी जी ख़बर ॿुधायां। आस्ते ॻाल्हाए जा, अंदर शहजादी वेठी आहे, हुनजे कन ते ॻाल्हियुनि जी ख़बर न पवे। ख़ैर त थी पिराणी, छा कादन ॾोकड़ मोकिलिया छा? कादन बि कमाए मोटंदो, पर ॾे वॾेरी भागुल पंहिंजे ॾेर लाइ शहजादी जो संग घुरियो आहे। सचल खान लाइ? इहो हिकु त ॾेर अथसि, बचल खान खे ॿियो भाउ आहे छा? ओए उन्हीअ में ख़ुशी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? छो ख़ुशी जी ॻाल्हि न आहे? अधे बचल खान खां वधीक कोई इज़त वारो आहे? रानी चुप कर, हरू भरू चंबा न खा। राधे जा माण्हू ओतिरा ई इज़त वारा आहिनि जेतिरो बचल खान आहे। ठहियो भला, कावड़ न कर। मूंखे इहो ॿुधाए, मां वॾेरी भागुल खे कहिड़ो जवाबु ॾियां? रानी, जेकॾहिं का रिढ बकरी ॾियणी हुजे त उहा कंहिंखां पुछो, न्याणीअ जो संग करिणो आहे। मां पीउ आहियां, हू मताम खान रद करे
तूं पंहिंजी ॼाणी खां पुछा करे ॾिस। हाणे शहज़ादीअ खां छा पुछां? उहा छो कंदी इनकार? अदे बचल ख़ान जे घर में उहा का ॾुखी हूंदी छा? ॻाल्हि दुख सुख जी नाहे पीराणी, ख़ुदा जूं ॿी बि के घणियूं ॻाल्हियूं आहिनि। ॿियो तूं न्याणीअ खां मर्ज़ी पुछ, जेकॾहिं उहा राज़ी आहे पाण में सलाह करे अदे बचल ख़ान खे सुहिणे मुंहं सां जवाबु ॾींदासीं। शहज़ादी खां पुछण जी ॻाल्हि आहे त तोखे मां अॼु ई पुछी थी ॾियां। बाबा अम्मा जॾहिं पुछे मां हाणे ई तव्हांखे पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए थी छॾियां। छोरी तोखां के पुछो? अॼु न त सुभाणे, सुभाणे न त निकाह वक़्तु त पुछंदो न। हा मां, इहो ई त ख़ुदा जो फ़र्ज़ु आहे। तूं ॿुधाए। बाबा मुंहिंजी तरफ़ां हथ ॿधी चाचे बचल ख़ान खे चइजो त मां हुन जे घर जी इज़त बणजण जे लाइक़ न आहियां। साहब, मास्टर शफ़न जंहिंजी मेह चोरी थी वई आहे। मास्टर तव्हांजी मेह चोरी थी आहे? हा साहब, मेह त मुंहिंजी चोरी थी आहे, पर जमादार साहब मूंखे स्कूल खां हेॾे चौकी ते वठी आयो आहे। मास्तर पहिरियां तूं ॿुधाए त इहा पुलिस चौकी छो आहे? इन लाइ त आहे जेको ॾोह थिए उन जी जांच थिए ऐं ॾोहारियुनि खे सज़ा मिले। बिल्कुलु, हुकूमत तव्हांखे पघार ई इन कम जे लाइ थी ॾे। पोइ हिन वक़्त ताईं तूं चोरी जो इतला छो न कयो? चोर माइट थी जा जिन जो लिहाज़ थो करी। जमादार खण कागज़ ऐं लिख मास्टर जी फरियाद। साहब, मां कंहिंते फरियाद लिखायां? वहरू पहिरियों खणी विया आहिनि, मोटियनि त पोइ ॾिसूं था। ईअं मां फरियाद कंहिं ते लिखायां? हको नाको वरिता माण्हू बदिराईंदो। मूंखे त लॻे थो तोखे चोरनि जी ख़बर आहे, तॾहिं त फरियाद लिखाइण खां लवाहीं थो। साहब सिधी ॻाल्हि आहे, मां नटायां कोन थो। मूंखे चोरनि जी का ख़बर कान्हे ऐं बचल ख़ान मूंखे फरियाद करण खां मना कयो आहे। जमादार, ही बचल ख़ान कहिड़ी फिल्म आहे? को पाथारीदार आहे या को काटकू आहे? साहब, तव्हां आहियो नवां माण्हू। बचल ख़ान न चोर आहे न काटकू आहे। पाण ॻोठ जो चङो मुड़ुस आहे ऐं संस भाउ पोखी कंदो आहे। अबनि ॾाॾनि खां वठी राज जी पग मथे ते अथसि। सॼो राज हिकु सुईअ सॻे में अथसि। ओताकी मुड़ुस आहे साईं, ओताकी। बस बस जमादार, मां सम्झी वियुसि। अचे इहो बचल ख़ान ऐं मास्तर खे छॾाए वञे। भंडर आहे, ॻह गठा ठहियल आहिनि, सारियूं बि पयूं आहिनि। बाक़ी इहो कपिड़ो लटो इहो वञी वठी ईंदसि। कपिड़ा त कढो, वियांह ते वञा। अबा, वियांह ते त तुंहिंजो भाग वञिणो हो। अम्मा, अदा पाणी चयो त वञी पेर भरे अच। सुठी ॻाल्हि आहे पुट, अॻे पोइ इहे पेर पंध तव्हां नंढनि खे ई संभालणा आहे। अम्मा, इहो मासी पीराणी अॼु खेर में आई? तो किथां ॾिठी पीराणी? तूं त घर हुए बि कोन्हे। तोखे कंहिं ॿुधायो त पीराणी आई? न मां, उन वक़्तु मां घर आयो हुउसि, पर अव्हां ॿिन्हिनि जूं ॻाल्हियूं ॿुधी मां वापसि हलियो वियुसि। चङो थियो जो ॻाल्हियूं ॿुधाई, पोइ तूं राज़ी आहीं न? अम्मा, इहो हक़ त मां अव्हांखे ई अदा खे ॾिनो। जेको बि तव्हां फ़ैसिलो कंदो मूंखे क़बूल हो। इहो त ठीकु आहे पुट, तो कॾहिं बि असांजे अॻियां इनकार नाहे कयो, पर इहो हक़ रब साईं रुगो तोखे ॾिनो आहे। जे तूं चाहीं त इनकार बि करे सघीं थो। मुंहिंजे लाइ जेको बहितर सम्झो उहो कयो। त पोइ जल्द इंशाअल्लाह पंहिंजी दर ते दिलि वॼंदा। हाणे पंहिंजे ते त जॾहिं दूल वॼनि, जल्दी कपिड़ा ॾे त हाली ॿियनि जे घर ते दूल आहिनि। जल्दी कर त मां तयारु थी वठां। पीराणा, अॼु हिन करम ख़ान सां घटि न आहे करणी, पर मूंसां हिकिड़ो वाइदो कर। वाइदो? कहिड़ो वाइदो? वाइदो उहो वटि जेको मूंखां वफ़ा थी सघे, छो जो पीराणो खणे जंहिंजो पेर, ख़ुदा करे उनजो ख़ैर। पीराणा,
मां इहो थो चवां त बच्चल खान खे न चोरनि जी ख़बर पवे न ई चोरनि जे ॻोठ जी। माना त बच्चल खान खे इहा बि ख़बर न पए त को असीं करम खान ॾे विया हुआसीं। न कुझु बि नाहे ॿुधाइणो। अच त हलूं। करम खान खे ख़बर पए त मेंह असांजी निंधण की नाहे। अच। राणा इन साल फसल भला थिया न। वैसे फसल त बचल खान जे बनियन जा भी भला थिया आहिनि। अरे बच्चल खान जूं बनियूं आहिनि किथे? सभु बनियूं राज जूं न। इन बच्चल वटि 2-4 एकड़ आहिनि, ॿियो छा अथसि? वैसे बहरहाल पंहिंजी बनियुनि खां इहे बनियूं भलियूं आहिनि। अड़े तव्हां रुॻो झेड़ो शुरू थियण ॾियो, पोइ ॾिसिजो त इहो बच्चल पंहिंजी ज़मीन भुॻड़नि जी मुठि ते मूंखे ॾींदो। मूंखे वैसे ॾातो ऐं पीराणो गॾु पिया अचनि, लॻे थो ख़ैर न आहे। अचण ॾियो न, पर हिते झेड़ो न आहे करणो, छो त झेड़ो थियो त सॼो राज निकिरी ईंदो। अड़े ॾियो हाल वाल। लठियूं खणी झेड़े लाइ निकिता हो जा। तो वरी कहिड़ियूं भत जूं देगियूं लाथियुनि जो तुंहिंजी दावत खणण आया आहियूं। मूंखे ई पीराणे खे सुञाणी त थो न। अड़े मां तव्हां ॿिन्ही खे चङी तरह सुञाणिया। तूं चोर ही ऐं ये पीराणो पेरी आ पेरी। त पोइ इहो तो ॿुधो हूंदो ज़रूर त पीराणो जंहिंजो खणे पेर तंहिंजो ख़ुदा करे ख़ैर। ख़ैर वरी छा जो? करम खान कन खोले ॿुध। तो बच्चल खान जे राज खे सम्झो छा आहे? कहिड़े ॾोह में तुंहिंजे राज वारनि असांजी में काई आहे? मुंहिंजे राज जा माण्हू? अड़े मुंहिंजे राज में को बि चोर कोन्हे। मां चोर बि ॾिसी आयो आहियां ऐं पेरो बि हुन ॻोठ में पुॼाए आयो आहियां। ॿुधाई न, हाणे ॾोह ॿुधाए। न त ॾातू नालो थिए मुंहिंजो, ॾातू। मुंहिंजो चोरनि सां को बि वास्तो कोन्हे। अड़े तूं पाण चोरी हथ सां चोरी कराई हूंदई। करम खान ॾोह ॿुधाए। मां ॾोह ॾियण आयो आहियां, ॾोह ॾियण। मैं मोटाई थो या? ॾातू ॾिठो वाइठो चोर आहे, पर ख़ुदा एतिरी गैरत ॾिनी अथसि जो पंहिंजे ॻोठ में चोरी न कराईंदो आहे। ॾातू सुठो अथई, मुंहिंजी ॻिचीअ में न प। अड़े तूं मुंहिंजी सट सही कोन सघंदे। मां सम्झी वियो आहियां, सभु सम्झी वियो आहियां करम खान। असांजे राज जेकी तुंहिंजे सरदार जी इलेक्शन में हालत कई न, उहे तो पलांद तो वठी, ईअं न? अड़े मूंसां वात फाड़े न ॻाल्हाए। इलेक्शन खे गुज़िरे साल थी विया, हाणे मां चोरियूं कराईंदुसि? मूं वटि चोर न आहिनि पलबा। पीराणा हिन चोर मथां कख न रख। पीराणो चोरनि जे मथां कॾहिं बि कख न रखंदो आहे। पीराणा इन सां वधीक ॻाल्हाइण जी ज़रूरत कोन्हे का। अच त हलूं। हा, बाक़ी पलांद करण असांखे बि ईंदा आहिनि। अच। मोहब्बत मीरास असांजी